नाज़रीन इन वक्त असां बख्शियापुर भरिसां के बचाव बंद वटि मौजूदु आहियूं जिते बंद जो मरमती कमु जेको आहे उहो तेज़ी सां हली रहियो आहे। हिते बंद दरिया में जेको आहे चाढ़ जो सिलसिलो मुसलसल जारी आहे। त हिते जेको कमु हले थो नाक़िस आहे। ठेकेदार जेको आहे बासर आहे, हू पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे जेको आहे हिते रखी छॾियो अथई। को बि निज़ाम कोन्हे, हिते को इरीगेशन अमलो कोन्हे। सिंधू दरिया तमामु तेज़ी सां वहुकिरे में हले थो। जेकॾहिं हीउ कमु ईअं हलियो त पोइ 2010 वारी बोर्ड असां खां न विसरंदी। बंद जो कमु हले थो तमामु सुस्ती सां हले थो। इरीगेशन वारा ज़ाहिर बि न आहिनि ऐं जेको स्पेयर ॾियणो हुयो उहो बंद सां गॾु पत्थर शुरू करणा हुननि मिटी शुरू कई आहे। पोयूं तव्हां ॾिसो था किरेन हले थी, मशीना हलनि थियूं, छड़ो मिटी बंदि। पहिरियों जेको स्पेयर ॾियणो बंदि हुयो बचाव बंद सां ई हिनखे स्पर खे लॻायो वियो आहे। हालांकि थींदो ईअं आहे जिते दरिया जिते आहे उते ई स्पर खे लॻायो वेंदो आहे, पर हिते स्पर हिननि हिते बचाव बंद सां गॾु हणी छॾियो आहे। ऐं स्पर में हिननि को बि पथर इस्तेमालु न कयो आहे ऐं साॻी मिटी इस्तेमालु कई आहे। थी सघे थो त सुभाणे जेकॾहिं वाकरनि जो ज़ोर वधी वियो त स्पर असांजे बचाव बंद खे न बचाए सघंदो, जंहिंजे करे असांखे काफ़ी नुक़सान खे मुंहुं ॾियणो। ॾिसी सघो था त हिते को बि हिकिड़ो पथर न आहे जिते पाण बीठा आहियूं। हे स्पेयर आहे, स्पेयर हिननि खे होतिरे ताईं ॾियणो आहे। हिन खे मुकमिल पथर सां बंदि करिणो आहे जीअं हे दरिया जे छोलनि खे दरिया जी मौजनि खे झले सघे। लेकिन हिते सिर्फ़ु मिटी इस्तेमालु कई वञे थी। हे साम्हूं क्रेन हले थी, कोई डंपर न आहे, उहा उन जे ज़रिए सिर्फ़ु हिकिड़ी लेवल करनि था। कैमरामैन सदाम भुट्टो सां गॾु अब्दुल्ला भुट्टो, सिंध टीवी न्यूज़ बख्शियापुर।